थोड़े खटाऊ जो खाती माफियत मेहर करे खैर सुन कसान आयो सवाले ओ माफियत मेहर करे खैर सुन कसान आयो सवाले ओ मस्त हो देसी जवानी किन घुमी तो दर्शानी मस्त हो देसी जवानी किन घुमी तो दर्शानी पहरे पूजी मुझी पूछा माफियत मेहर करे खैर सुन कसान आयो सवाले माफियत मेहर करे खैर सुन कसान आयो सवाले सामने जो आयु में नाजो काटे जा पहुँचे जो सामने जो आयु में नाजो काटे जा पहुँचे जो जुल्म पांजी फेटाई पंहिंजे माफियत मेहर करे खैर सुन कसान आयो सवाले माफियत मेहर करे खैर सुन कसान आयो सवाले में खार में मेहर करे खैर सुन कसान आयो सवाले माफियत मेहर करे खैर सुन कसान आयो सवाले रोए गुलाम नबी को पास के नीचे रहमी नजर करे रोए गुलाम नबी को पास के नीचे रहमी नजर कर पापा पंजाब पर को बचाया पापा पंजाब
जी मेहर करे खणी सुन पठाणे आयो सवाली। हिन वीडियो खे एडिट कयो आहे इरशाद अहमद चाचड़। जेकर तव्हांखे वधीक नातियूं या बयान खपनि था त असांजे पेज इरशाद अहमद खे ज़रूरु लाइक ऐं फॉलो कयो। वधीक फुल बयाननि जे लाइ असांजो यूट्यूब चैनल इरशाद अहमद चाचड़ खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। हिन वीडियो सां ताउन कयो आहे हाफ़िज़ अब्दुल ख़ालिक चाचड़। वधीक राब्ते जे लाइ असांजो WhatsApp नंबर 0305 8799 050।